सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे असांजे घर में हूंदो सब कुछ आहे। असां पंहिंजे घर खे ॾिसंदासीं न, असांजूं सभु चीजूं सेठ हूंदियूं। बेड सेट हुजे, सोफ़ा सेट हुजे, बैगन जो सेट हुजे, जेके ई ॾिसंदासीं, टी सेट हुजे, वाटर सेट हुजे, अलाए छा छा सभई सेट हुजे। एसि ताईं जो दॿा मिलंदा आहिनि उन जो बि सेट हूंदो आहे। टे दॿा उनखे सेट चई छॾींदा, दॿनि जो बि सेट थी वियो आहे। असांजे घर में हर हिकु चीज़ सेट आहे, लेकिन ज़िंदगी अपसेट आहे। ज़िंदगी सदाई खोपड़ी हर कंहिंजी फिरी वई आहे, कंहिंखे सुकून कोन्हे, कंहिंखे शांती कोन्हे। हर चीज़ असां दॿनि ताईं सेट करे रखी आहे, पर पंहिंजी खोपड़ी खे सेट न करे सघियासीं, पंहिंजे दिमाग़ खे सेट न करे सघियासीं। छाकाणि त असां पंहिंजो पाण खे ॾिसणु छॾे ॾिनोसीं, पंहिंजो पाण खे तकणु छॾे ॾिनोसीं। पर संतनि महात्माउनि खे ॾिसंदासीं, सचे साईं खे ॾिसंदासीं, उन्हनि पंहिंजो पाण खे तकियो, पंहिंजो पाण खे ॾिठो। जॾहिं बि हू कंहिंखे चवंदा त पोइ पाण उन ते अमल कंदा, पाण हलंदा। इन करे कंहिं बि मोड़ ते उनखे ॾिसंदासीं, असां उनखे चवंदा आहियूं दयावान आहिनि, करुणावान आहिनि, कृपा कंदा आहिनि, उन सां कोई ग़लति हलंदो आहे उन सां बि एॾो सुठो हलंदा आहिनि। एक्चुअली उहे सुठो हलंदा आहिनि या न हलंदा आहिनि, एक्चुअली उनजी नेचर ऐं आदत सुठी थी वेंदी आहे। उन कंहिं चीज़ जी ग़लति चीज़ उहो दिमाग़ में ई कोन्हे रखंदा, कंहिं ग़लति चीज़ खे जॻह ई कोन्हे ॾींदा। दोस्त और दुश्मन बराबरि लॻंदा आहिनि, इन करे छाकाणि उन सां ग़लति बि हलंदो आहे, लेकिन उन्हनि खे ग़लति चीज़ खे यादि ई कोन्हे कंदा, इन करे लॻंदो न आहे। सॼे साईं खे ॾिसंदासीं, भले साहिब खे ॾिसंदासीं, कंहिं संत खे ॾिसंदासीं, उन सां गॾु कंहिं ग़लति हलियो बि सही, त पोइ बि जेकॾहिं हू आयो उन सां वधीक चङो हली छॾियो। छाकाणि जेको ग़लति हलियो उनखे हू यादि न कंदा आहिनि। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सम्झाईंदा आहिनि त ॿिए खे न ॾिसो, नज़र पाण ते रखो। आम तौर असां छड़ो ॿिए खे ॾिसी करे असांजी पंहिंजी ज़िंदगी रहंदी बि कोन्हे। असांजी ज़िंदगी पराई थी वेंदी आहे। ॿियनि ते ॻाल्हाए ॻाल्हाए, ॿियनि खे ॾिसी ॾिसी असां ॾिसंदा आहियूं पाण खे। असां खाईंदा बि आहियूं ॿियनि जे लाइ, कपिड़ा बि पाईंदा आहियूं ॿियनि जे लाइ, घुमंदा बि ॿियनि जे लाइ, ॾिसंदासीं बि ॿियनि जे लाइ, वेहींदासीं बि ॿियनि जे लाइ। जीअं निकिरंदासीं ॿियो मूंखे ॾिसी करे छा चवंदो, कॾहिं इहो न ॾिसंदो मुंहिंजे लाइ छा सही थींदो, उहो असां कॾहिं न ॾिसंदा आहियूं। ॿाहिरि वेंदासीं, कपिड़ो हूंदो, हिते फड़ी न हूंदी, कपिड़े ते दाग हूंदो, खाइण जो तरीक़ो हूंदो, ॿियो ॾिसी करे मूंखे छा थींदो सही तरीक़े सां। पूरी ज़िंदगी असांजी आर्टिफिशियल थी वेंदी आहे। ॿिए ॾे तके तके कंदासीं, ॿियो कोई असांखे ग़लति न चवे। सभु कुझु खाइण पीअण, पहिरण, उथण, वेहण, असांजो सभु कुझु ॿिए लाइ थी वेंदो आहे। ऐं ॿिए खे ॾिसंदे ॾिसंदे असां पंहिंजो पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं। इन करे असांजी ज़िंदगी पूरी पराई थी वेंदी आहे। पोइ असां गिला बि कंदा आहियूं ॿिए जी, नेकी बि कंदा आहियूं ॿिए जी, असांखे पंहिंजो कुझु यादि न कोन्हे, मूंखे कुझु बणिजो आहे। पर इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश चवंदा आहिनि ॿिए खे छॾो, पाण खे ॾिसो। ॿिए जी कमी न ॾिसो, ॿिए जा गुण ॾिसो, पाण में कमी ॾिसो। भई ॿियो कोई ग़लति थिए, असां कंहिंजी गिला करूं, कंहिं कुझु चऊं, उनखां अॻु पाण ॾिसूं छा इहा कमी मूं में त न आहे, इहा ग़लती मूं में त न आहे। अगरि मूं में ग़लती आहे त असां पंहिंजी ग़लती खे सुधारे छॾूं, संभाले छॾूं। पंहिंजी ग़लती खे सुधारे छॾूं, सभु कुझु सुधरजी वेंदो। इन करे साईं चवंदो आहे, अगरि ज़िंदगी में कोई ग़लती थिए त उनजो सभ खां वधीक प्राश्चित इहो हूंदो आहे भई उहा ग़लती वरी न करो, बसि उहो पाप खे ख़तमु करणु। बसि जेको ग़लति कमु थिए, बसि वरी पाण खे संभाले वञूं, पाण वरी ग़लति न करूं,
असां अॻिते जे लाइ हमेशह जे लाइ सवर थी वेंदासीं, अॻिते सदाई चङो कंदासीं, बहितर कंदासीं, ख़राबु थींदो ई न।